Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. अगर आप आम पाकिस्तानी को डुबाएंगे, उसको श्रीलंका जैसी हालत करेंगे तो कौम कभी माफ़ नहीं करेगी, तारीख कभी माफ़ नहीं करेगी, आपके ज़मीर भी आपको माफ़ नहीं करेगा। इसलिए अगर मुश्किल फैसले लेने हैं तो इंशाल्लाह लेंगे। इस वक्त जो है ना वो चॉइस नहीं है आपको, आपके क्यों आप मुश्किल फैसले ना लें। इस वक्त हमको अटैक पे जाना ज़रूरी है इंशाल्लाह, तो ये काम करेंगे। थोड़ा सा आप ये भी समझें कि हम ये अगर पेट्रोल महंगा करते हैं तो घर पे पैसे लेके नहीं जा रहा हूँ भाई, आपके कौम के ख़जाने में ही डाल रहा हूँ। मैं आपको सच बता रहा हूँ कि अभी IMF उस पर खुश नहीं है। हम कोशिश कर रहे हैं कि पर्सनल इनकम टैक्स जो है कम से कम 1 लाख और 2 लाख रुपए कमाने वाले लोगों की कैटेगरी को हम वो करें। तो पर्सनल इनकम टैक्स पे हमने कोशिश करी है कम करने की। पहला टारगेट हमारा जो है वो मुल्क को ऐसी नहज से हटाना है जहाँ पे इमरान खान छोड़ के गया है। पहला टारगेट हमारा ये है कि हम श्रीलंका तक ना चले जाएं। हमको पहला टारगेट अपने मुल्क की फाइनेंस को बचाना है। नाणे वारे वज़ीर मिफ्ता इस्माइल गैस पेट्रोल ऐं डीज़ल वधीक महांगो करण जो इशारो ॾेई छॾियो। पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीर चयो त बिजली ते हिन वक़्त बि 1100 अरब ऐं गैस ते 400 अरब सब्सिडी ॾेई रहिया आहियूं। हुकूमत दिफ़ाई बजट जेतिरा 1600 अरब सब्सिडीज़ खे लॻाईंदी त मईशत जो बेड़ो ई ॿुॾी वेंदो। असांखे सख़्त क़दम खणणा पवंदा ऐं हीउ बजट बि उन सिलसिले जी हिकु कड़ी आहे। असांजो पहिरियों हदफ़ मुल्क खे श्रीलंका थियण खां बचाइणु आहे। पर्सनल इनकम टैक्स घटि लॻाइण ते IMF असां खां ख़ुशि न आहे। 25 लख दुकानदारनि खे टैक्स नेट जे दायरे में आणे रहिया आहियूं। इमरान ख़ान पेट्रोल ऐं डीज़ल ते सब्सिडी ॾेई तबाही मचाए वियो। सख़्त क़दम खणण खां सवाइ असां वटि ॿियो को बि ऑप्शन मौजूदु न आहे। बाकी सारी बातें आपकी ठीक है, लेकिन एक मुझे जस्टिफाई कर दें। ये जो 70 अरब रुपए आपने पार्लियामेंटेरियंस के लिए रखा है, जो कि पैसा भी तो वेस्ट ऑफ मनी है। अच्छा, ये जो तनवीर साहब आप जरा क्लैरिफाई कर दें क्या हुआ इसका। ये IMF की बात पे जो क्लैरिफाई कर दिया, ये उस जगह कुछ फिगर ऐसी है इसमें हमने निशानदेही भी की है। बेसिकली लेट हो गया, एप्लीकेशन में शायद ना आ सके, अगले चंद दिनों में हम इसको कैसा वेरीफाई। ये आप खाली आपने ऐसी गलती पकड़ी हमारी, जो हमने गलती कर दी वो गलती हो गई, हम उसको थैंक कर देंगे। डॉलर किस रेट पे बजट में अच्छा हुआ कि मुझे सवाल याद नहीं था। ये इसका जवाब मैं नहीं देना चाहता, मैं इसका जवाब नहीं देना चाह रहा। कोई आखिरी सवाल देखिए, ये अच्छा ये जो सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स के पैसे रखे गए हैं, आप जानते हैं कि पिछले बजट के अंदर भी अल्लाह की मेहरबानी से ये पैसे रखे गए थे और हमेशा रखे जाते हैं। सस्टेनेबल डेवलपमेंट गोल के पैसे मैं आपको गारंटी कर रहा हूँ कि किसी MNA की जेब में नहीं जाएंगे। मिफ्ता इस्माइल पारां IMF ऐं पार्लियामेंटेरियंस जे फंड्स बाबति पुछियल सवालनि जा जवाब ॾियण खां इनकार। मरियम औरंगज़ेब मिफ्ता इस्माइल खे मुखातिब थी चयो त तव्हां वज़ीर आहियो, जवाब ॾियो। सहाफ़ी सवाल कयो त बजट में IMF ऐं चीन खां मिलंदड़ पैसनि जो ज़िक्र छो न आहे। उन जो मतिलबु त IMF ऐं चीन पैसा ॾियण लाइ राज़ी न आहिनि थिया। तव्हां असांजी ग़लती पकड़े वरिती, मिफ्ता इस्माइल जो जवाबु। ॿिए सहाफ़ी पुछियो त पार्लियामेंटेरियंस लाइ तव्हां 70 अरब छो रखिया आहिनि। तव्हांखे यकीन थो ॾियारियां त उहे पैसा MNAs जे खीसनि में न वेंदा, मिफ्ता इस्माइल जो जवाबु। हिकु सहाफ़ी मिफ्ता इस्माइल खां सनस कंपनीज़ जी शयुनि जे बाइकआउट बाबति बि सवाल पुछी वरितो। मिफ्ता इस्माइल चयो त मूंखे रिस्क ॾियण वारा सहाफ़ी या सोशल मीडिया वारा न आहिनि। सोशल मीडिया पे आपके हवाले से एक ट्रेंड चलाया जा रहा है कि आपकी कंपनियों की जो मतलब वो प्रोडक्ट है उसका बाइकाट किया जाए, तो उसके हवाले से क्या कहेंगे, उन लोगों के लिए क्या कहेंगे? देखिए, रोजी देने वाला ऊपर बैठा हुआ है, रजा कि कोई जर्नलिस्ट और कोई सोशल मीडिया के लोग रोजी नहीं देते। अगर मेरे नसीब में अल्लाह ने कुछ पैसे लिख दिए तो वो मुझे मिल जाएंगे। ये कहा था कि ये एक कॉन्ट्रैक्शनरी बजट होगा। इस मुल्क में कॉन्ट्रैक्शन बढ़ रही है, ये बजट उसको रीइंफोर्स करेगा कॉन्ट्रैक्शन को या फिर उसे कम करेगा। एक दूसरी बात ये कि लेवी लॻाइण सां पेट्रोल जो अघु 300 खां 310 रुपया फ़ी लीटर थी वेंदो। बिजली जा अघु बि 39 खां 40 रुपया फ़ी यूनिट थी वेंदा। नंबर्स कूड़ न ॻाल्हाईंदा, हुकूमत कंहिंखे बेवकूफ़ बणाए रही आहे। अॻूणनि वफ़ाक़ी वज़ीरनि शौकत तरीन ऐं उमर अयूब जो वफ़ाक़ी बजट ते रद्द अमल। PTI अॻवाननि चयो आहे त हुकुमराननि डीज़ल जे अघनि में गाठे टोड़ वाध कई आहे। ज़रई पैदावार कीअं वधाईंदा। पेट्रोलियम लेवी 35 रुपयनि खां शुरू कई वेंदी। इन सां महांगाई जो तूफ़ान ईंदो। आम वाइपे जी शयुनि जा अघु अञा बि वधी वेंदा। सम्झ में नथो अचे त IMF बजट खे कीअं मंज़ूर कंदो।
मुल्क में आम वाइपे जूं 33 शयूं महांगियूं, रुगो 5 शयुनि जा अघ घटिया। ब्रांडेड गीह जे फ़ी किलो अघ में 28 ऐं खाजरो तेल जे फ़ी लीटर अघ में 37 रुपया वाध। दालियूं, लूण, बसर, खीर, नंढो ऐं वॾो गोश्त महांगा थी विया। शुमारियात खाते महांगाई जा हफ़्तेवार अंगक जारी कंदे चयो आहे त हलंदड़ हफ़्ते महांगाई जी शरह में 2.6% वाध रिकॉर्ड कई वई। मुल्क में सीमेंट जे अघनि में लगातार वाध जारी। सीमेंट जी 50 किलो वारी बोरी जो अघु वधी 1100 रुपया थी वियो। 3 महीननि में सीमेंट जी हिकु बोरी जे अघनि में 400 रुपया इज़ाफ़ो रिकॉर्ड। सीमेंट डीलर जो चवणु आहे त कंपनी तरफ़ां अघनि में वाध ऐं ट्रांसपोर्ट जा ख़र्च वधण सबबि सीमेंट महांगो थियो आहे। पीपी सेनेटर सिकंदर मंझरो गुर्दनि में कैंसर विघे 80 वरियनि जी ॼमार में लाडाणो करे वियो। सिकंदर मंझरो अमेरिका जी अस्पताल में दाख़िल हो, जिते हुन दम धणी हवाले कयो। सिकंदर मंझरो जो मर्द 3 ॾींहनि बाद अमेरिका मां पाकिस्तान आंदो वेंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां सिकंदर मंझरो जे लाडाणे ते ताज़ियत जो इज़हार। वरी वज़ीर मुराद अली शाह अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे त सिकंदर मंझरो जे लाडाणे सां पीपल्स पार्टी हिकु सीनियर ऐं अहम अॻवान खां महरूम थी वई। लाहौर जी अदालत मनी लॉन्ड्रिंग केस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं हमदा शहबाज जी उबूरी ज़मानत में वाध करे छॾी। ॿुधणी दौरान वज़ीर आज़म चयो त नैब मुंहिंजे ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट वियो। अदालत सबूत घुरिया त नैब वारा उतां बि फ़रार थी विया। आउं शुगर मिल्स जो न डायरेक्टर ऐं नई मालिक आहियां। मूं ते इंतिहाई संगीन इल्ज़ाम हया विया ऐं पेशियूं भोगियूं। लॻे थो FIA गिरफ़्तारी जो रस्तो ॻोल्हे रही हुई, तंहिं करे चालान पेश करण में देरि कई। मुल्तान खां कराची ईंदड़ ट्रेन में औरत सां इज्तिमाई ज़्यादती जे केस में वधीक इंकशाफ। कराची जी अदालत के जांच ऑफिसर ॿुधायो त जवाबदारनि औरत सां इज्तिमाई ज़्यादती जी वीडियो बि रिकॉर्ड कई हुई। जवाबदारनि जा मोबाइल फ़ोन ऐं यूनिफॉर्म हथ करण जी कोशिश कई पई वञे। मुतासिर औरत अदालत में 2 जवाबदारनि खे सुञाणे वरितो। अदालत 5 जवाबदारनि खे 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। बहाउद्दीन ज़किया एक्सप्रेस में ट्रेन मुलाज़मनि कराची वासण खे इज्तिमाई ज़्यादती जो निशानो बणायो हो। टंडो अलहयार पुलिस जे मुबैना तशद्दुद जो शिकार ॻोठाणे सिविल अस्पताल हैदराबाद में दम ॾेई छॾियो। वारसनि जो हैदराबाद टंडो अलहयार रोड ते लाश सूधो धरणो। वारसनि जो चवणु आहे त B सेक्शन थाणे जी पुलिस बुरो ख़ासि अली खे कचो शराब विकिणण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो। थाणे जे इंचार्ज ऐं अहलकारनि ॻोठाणे खे आज़ादु करण लाइ 20,000 रुपया रिश्वत घुरी। पैसा न मिलण ते नौजवान ते वेश्याणो तशद्दुद कयो वियो। वारसनि तरफ़ां पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल थियण ताईं धरणो ख़त्म करण खां इनकार। DIG हैदराबाद के नोटिस वठी इंसाफ़ जी अपील। पनवाकिल पुलिस जी ॻोठाणे खे चोर ॼाणाए मुक़ाबले में मारण जी दावा कूड़ी निकिती। पुलिस हथां मारिजी वियल बशीर चाचड़ खे नाज़ुक उज़वे ते वेश्याणो तशद्दुद करे मारण जो इंकशाफ। पोस्टमार्टम रिपोर्ट में चयो वियो त बशीर चाचड़ खे का बि गोली नाहे लॻी। खेसि नाज़ुक उज़वे ते तशद्दुद जा निशान आहिनि। वेश्याणे तशद्दुद सबबि संदसि मौत वाक़िअ थियो। पुलिस कुझु ॾींहं अॻु बशीर चाचड़ खे चोर ॼाणाए मुबैना मुक़ाबले में मारण ऐं वटांसि 2 मेहूं हथु करण जी दावा कई हुई। पोस्टमार्टम रिपोर्ट पुलिस जी दावाउनि जा पोल पधरा करे छॾिया। ऐं सोन जे अघ में 1750 रुपया फ़ी तोलो बाद सिंध सराफा बाज़ार मूजिबि मुल्क में सोन जो अघु 1,42,150 रुपया फ़ी तोलो थी वियो। आलमी सराफा बाज़ार में सोन जो अघु $31 जी वाध बाद $1871 फ़ी औंस रिकॉर्ड। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।